ओम शांति। अजय मलिबाई का 29/3/2026 अव्यक्त बाबदार वाइस कोर्स 25/10/2009 सर्व खजाननि सां संपन्न पंहिंजे चेहरे ऐं चलन सां अलौकिकता जो साक्षात्कार करायो। अॼु सर्व खजाननि जा दाता पंहिंजे खजाननि जे मालिक ॿारनि खे ॾिसनि था। हर हिकु ॿार सर्व खजाननि सां संपन्न आहे। श्री बाबा सर्व ॿारनि खे हिकु जहिड़ो हिकु ई समय में सर्व खजाना ॾिना अथई। कहिड़ा ज्ञान गुण शक्तियूं त बाप दादा पंहिंजे बालक सो मालिक ॿारनि सां मिलण आया आहिनि। ॿारनि सॾु करायो आहे त बाप ॿारनि जे स्नेह में पहुची विया आहिनि। खज़ाना त ॾाढा आहिनि। सभिनि खां पहिरियों खज़ानो आहे ज्ञान धन जो। जीअं ज्ञान धन सां मालामाल थी आहियो, महादानी ठही ॿियनि खे बि बांटदा रहंदा आहियो। जीअं ज्ञान जे खज़ाननि सां भिन्न भिन्न बंधननि में फसी हुई आत्मा उन सभु बंधननि सां मुक्त थी वई आहे। बंधन युक्त सां बंधन मुक्त थी वई आहे न। साथ में योग अर्थात याद जे खज़ानो जंहिंसां अनेक शक्तियूं प्राप्त कयूं आहिनि। ईअं ई धारणा द्वारा सर्व गुणनि जी अनुभूति अर्थात खज़ाना मिलिया आहिनि। साथ में धारणा जी शक्ति सां सर्व जी स्नेह जी शक्ति, सर्व जे प्यारे ऐं न्यारेपन जी शक्ति जो खज़ानो प्राप्त थींदो आहे। धारणा सां गुणनि जी बि प्राप्ति थींदी आहे, अनुभूति थींदी आहे ऐं सर्व जी स्नेह जी शक्ति, सर्व जे प्यारे ऐं न्यारेपन जी शक्ति जो खज़ानो प्राप्त हूंदो आहे। सर्व जे स्नेह जो खज़ानो अनुभव कयो। साथ में सर्व ब्रह्मण संबंध सां अपार ख़ुशी जो खज़ानो अनुभव कयो। लेकिन सर्व खज़ाननि सां गॾु जो विशेष खज़ानो आहे संगम जे समय जो खज़ानो। जिस आत्मा खे समय जे खज़ाने जो महत्व आहे उहो सदा अनेक प्राप्तियुनि जे मालिक ठही वेंदी आहे। जीअं आत्मा खे समय जे खज़ाने जो महत्व आहे, समय जे खज़ाने जो, उहो सदा अनेक प्राप्तियुनि जी मालिक ठही वेंदी आहे। है न। त समय जो खज़ाने जो महत्व हुजणु खपे। श्री संगम जो समय नंढो आहे लेकिन समय सां प्राप्ति ज़्यादा आहिनि। सभिनि खां ज़्यादा शास्त्री संगम युग जी श्रेष्ठ प्राप्ति आहे। स्वयं भगवान बाप रूप में, शिक्षक रूप में, सदगुरु जे रूप में प्राप्त थींदो आहे। संगम युग जे नंढे से जन्म में 21 जन्मनि जी प्राप्ति, जंहिंमें तन मन धन जन सर्व प्राप्तियूं आहिनि ऐं गारंटी आहे 21 जन्म फुल अधु न पौनो न लेकिन फुल 21 जन्मनि जी गारंटी बाबा ॾींदा आहिनि। त सभिनि खां ज़्यादा जो महत्व आहे उहो आहे संगम युग जो समय। मतलब फुल 21 जन्म गारंटी असां तन मन धन जन सां संपन्न रहंदासीं। बाबा जा चईंदा आहिनि हुन खां जास्ती 84 जन्म बि जो वर्षो बि वठी सघंदा आहियो। त सभिनि खां ज़्यादा जो महत्व आहे उहो संगम युग जो हिकु हिकु सेकेंड अनेक वर्षनि जे समान आहे। त चओ सर्व खज़ाननि सां संपन्न आयो। इन करे बाप दादा सदा समय जी स्मृति दिलाईंदा आहिनि। कई बार सम्झंदा आहिनि कि 1-2 मिंट अगरि ॿियो कुझु सोचे वरितो त 2 मिंटनि ई त थिया। लेकिन जेतिरे समय जो महत्व उन अनुसार 2 मिंट न, 2 मास न, लेकिन 2 वर्ष जे समान आहे। एतिरो महत्व आहे संगम जे समय जो, सर्व शक्तियुनि जो, सर्व गुणनि जी, परमात्मा प्यार जी, ब्रह्मण परिवार जे प्यार जी ऐं कल्प पहिरियों वारे ईश्वरीय हक़ जी सर्व प्राप्तियूं हिन नंढे से युग में मिलंदियूं आहिनि। ज्ञान गुण शक्तियूं, परमात्मा प्यार, ब्रह्मण परिवार जो प्यार, कल्प पहिरियों वारो ईश्वरीय हक़, ॿियो कोई बि युग में इहे सर्व प्राप्तियूं न आहिनि। राज्य भाग्य हूंदो त सभिनि जो राज्य हूंदो, सुख शांति सभु हूंदी, लेकिन परमात्मा मिलण जो अतीन्द्रिय सुख जो, सर्व ब्रह्मण परिवार जे प्यार जो, आदि मध्य अंत जी नॉलेज जो भाग्य हाणे संगम ते ई मिलंदो आहे। परमात्मा मिलन, अतीन्द्रिय सुख, ब्रह्मण परिवार जो प्यार, आदि मध्य अंत जी नॉलेज हर कल्प मिलंदो। बाप दादा हर ॿार जे चेहरे सां ॾिसंदा आहिनि कि खज़ाना जमा केतिरा आहिनि। खज़ाने त मिलिया आहिनि लेकिन हर हिकु केतिरो जमा जो खातो वधायो आहे।
उहा हर हिक जे चहिरे ऐं चलन सां ॾेखारे में ॾींदो आहे। तव्हां सभु बि पंहिंजे पाण खे ॼाणंदा आहियो कि मां केतिरो जमा कयो। हाणे बाप दादा जी दिलि जी इहा ई आशा कि खज़ाना मिलिया आहिनि त, लेकिन हाणे समय वर्णन हाणे सिर्फ़ु वर्णन करण जो न आहे, लेकिन तव्हांजो चहिरो ऐं चलन प्रत्यक्ष अनुभव कराए कि इहे आत्मायूं कोई विशेष आहिनि, न्यारी आहिनि, परमात्मा प्यारी आहिनि। छो जे अॻियां हली समय परिवर्तन थियण सां तव्हांजी सेवा सिर्फ़ु वर्णन करण जी न हूंदी। समय नाज़ुक थियण सां एतिरो समय कोई कढी न सघंदो, लेकिन तव्हांजे खज़ाने संपन्न चहिरे ऐं चलन सां तव्हांजी अलौकिकता जो दूर सां ई साक्षात्कार थींदो। त अहिड़ो पुरुषार्थ हाणे प्रत्यक्ष रूप में करो कि तव्हांजे चलन ऐं चहिरे सां न अलौकिकता नज़र अचे। जीअं ब्रह्मा बाप खे ॾिठो, चाहे संगठन जे विच में रहियो त बि परां खां ई उहा पर्सनैलिटी चमक अनुभव थींदी हुई। ईअं ई हाणे डबल विदेशी डबल पुरुषार्थ करो। बाप दादा डबल पुरुषार्थ ई चईंदा आहिनि त बाप दादा निमित्त अॼु डबल विदेशी ॿारनि खे ॾिसी ख़ुशि आहिनि, वृद्धि जो पुरुषार्थ सुठो करनि था। निमित्त ठहियल हुई आत्मायूं हर वर्ष पंहिंजो संगठन जो मिलन मधुबन में विशेष कंदा आहिनि। श्री मधुबन जो वायुमंडल रिफ्रेशमेंट में ॾाढो सहयोग ॾींदो आहे ऐं हिकु ई ज़िम्मेवारी आहे स्व परिवर्तन, मन सां सेवा, हिकु ॿिए जे अनुभवनि खे बि सुठो चांस मिलंदो आहे। त बाप दादा हिन ॻाल्हि जी मुबारक ॾींदा आहिनि, है न। त बाबा चवनि था कि हाणे समय प्रमाण तव्हांजे चहिरे ऐं चलन सां आत्माउनि खे अनुभूति थियणी खपे। हाणे कुझु कमाल करे पंहिंजे स्थान ते वञी करे स्थान ते वञी करे करिणो आहे। कुझु न्यारोपन जो बाप खे प्यारो आहे, उहो प्रैक्टिकल में अनुभव कराइणो आहे। जंहिंसां मधुबन जी रिफ्रेशमेंट जो सहयोग हुते बि अनुभव कंदा रहंदा, है न। कुझु कमाल पंहिंजे स्थान ते वञी करे कुझु कमाल करे ॾेखारियो। कुझु न्यारोपन जो बाप जो प्यारो आहे, कुझु न्यारोपन जो बाप खे प्यारो, उहो प्रैक्टिकल में अनुभव कराइणो। त अॼु विशेष डबल पुरुषार्थी ग्रुप जो मिलन ऐं ॾिठो तव्हां सभिनि सां इंडिया वारा ॿारनि जो एतिरो प्यार आहे जो पहिरियों चांस तव्हांखे ई ॾींदा आहिनि। त पहिरियों चांस जी रिज़ल्ट पहिरियों नंबर वठिणो आहे, सुठो लॻंदो आहे न। बाप दादा पहिरियों बि ॿुधायईं कि डबल विदेशी व डबल पुरुषार्थी ॿारनि बाबा जो हिकु विशेष टाइटल प्रत्यक्ष कयो आहे, जो विदेश में मेजॉरिटी तरफ़ जे ॿारनि जे बाप जे ॿारनि खे कढणु उन्हनि जी बि तक़दीर जी तस्दीर ठाहे छॾी आहे। हिन करे लगन सां जो चारो और महिनत करो था, हुन सां बाप जो विश्व कल्याणकारी कर्तव्य प्रसिद्ध कयो। हिन करे बाप दादा हर ॿार खे वाह ॿार जी मुबारक ॾींदा आहिनि। हाणे बि जीअं भारत जे कोने कोने में संदेश ॾियण जी सेवा हलंदी रहंदी आहे, इहा हुते बि उमंग सां आहे कि रहे हुए देशनि में संदेश ॾियूं। छो जो समय ते कोई भरोसो न आहे। बाप दादा पहिरों खां ई चयो आहे कि अचानक छा बि थी सघंदो आहे, इन करे संदेश ॾियण जी व पंहिंजे प्रोग्रेस जो हाणे कॾहिं न। बाप दादा चयो आहे कि वास्तव में ब्रह्मणनि जी डिक्शनरी में कॾहिं शब्द शोभंदो न आहे। हाणे संकल्प कयो, करिणो ई आहे, ॾिसंदासीं कंदासीं, इहे गे शब्द ई न आहे। हिन करे तव्हांजी मम्मा जो इहो ई लक्ष्य रखियईं, सभिनि खे यादि दिलायईं कि हाणे न त कॾहिं न। त डबल पुरुषार्थी ॿार हाणे करण वारा आहिनि या कॾहिं जो सम्झंदा आहिनि कि हाणे करे ॾेखारण वारा आहियूं, उहो हथ ठाहियो। करिणो ई आहे, कंदासीं न, करिणो ई आहे। यादि रखिणो आहे पंहिंजे पाण खे, पंहिंजो पाण आपे ई चार्ट रखिणो आहे। बाप दादा पहिरियों बि ॿुधायो आहे कि हर रात्रि जो बाप दादा खे पंहिंजे सॼे ॾींहं जो चार्ट ॿुधाइण खां पोइ दिमाग़ ख़ाली करे सुम्हण सां तव्हांखे निंड बि सुठी ईंदी ऐं साथ में रोज़ जो हालचाल ॾियण सां ॿिए ॾींहुं यादि रहंदो
कि बाबा खे असां छा चयो त उहा स्मृति सहयोग ॾींदी। पोइ धर्मराजपुरी में वञिणो न पवंदो, ॾेई छॾियो न ऐं परिवर्तन करे वरितो त धर्मराजपुरी सां बची वेंदा। हाणे ॿिए वर्ष ॾिसो त कंहिं न, लेकिन हाणे लक्ष्य रखो, वर्ष खे छॾो, कम से कम जेतिरो थोरो समय में बाप जी जो आशा हो कि चेहरे चलन में उहो ॾेखारे में ॾे, उहो जल्दी जल्दी प्रैक्टिकल में करे ॾेखारियो। हिमत आहे त हथु ठाहियो, हिमत आहे न, हिमत आहे, अच्छा मुबारक हुजे। बाप दादा हर ॿारनि में निश्चय ऐं हिमत जो उमंग हाणे ॾिसंदा रहंदा आहिनि, है न। लेकिन वेंदे प्लेन में थोरो कमु न करिणो आहे, वधाईंदा रहणो आहे। बाप दादा जो दृढ़ संकल्प जी चाबी ॾिनी, उनखे सदा ई कायम रखणो आहे, करिणो ई आहे, है न। हाणे गे न, हुन समय उहो समय हाणे वियो, थी वेंदो न, थियणो ई आहे। बाप दादा डबल पुरुषार्थी जो टाइटल जो ॾिनो आहे, उनखे सदा यादि रखणो आहे। बाक़ी बाप दादा रिज़ल्ट ॿुधी, बाप दादा जो सेवा जो प्लान ॾिनई, हुन में भारत बि कुझु कमु न कई, मतिलबु सेवा सुठी कई। विदेश वारनि बि कमु न कयो। हिन वरदान खे मेजॉरिटी स्थान में उमंग उत्साह सां कयो, रिज़ल्ट बि अलॻि अलॻि स्थान जी अचे थी। त बाप दादा चाहे भारत जा ॿार हुजनि चाहे विदेश जा ॿार, त पदम पदम गुणा प्रैक्टिकल लाइण जी मुबारक हुजे। हिन वर्ष में विशेष कहिड़ी ॻाल्हि प्रैक्टिकल में करणी आहे उहो ॿुधाए छॾियो बाबा, कि हाणे तव्हांखे जो बि ॾिसे उन्हनि जो तव्हांजे चेहरे में चमक ॾेखारे में ॾियणी खपे। प्रत्यक्षता जो लिमिट ठाहिणो आहे, बाबा खे प्रत्यक्ष करिणो आहे त छा करिणो आहे, सदा मुस्कुराईंदे उहो चेहरो, कोई चिंतन में कोई उलझन में न हुजणो खपे। बाप दादा ॿुधायो कि हाणे 2 शब्द यादि रखो, माया खे इशारो करो, गेट आउट, ऐं पंहिंजे खे हमेशह गेस्ट हाउस में अनुभव करो। ये दुनिया तव्हांजी न आहे, गेस्ट हाउस आहे न। हाणे त असांखे घर हलणो आहे, घर जा नज़ारा मन में बुद्धि में ॾेखारे में ॾींदा आहिनि न, त ऑटोमेटिकली घर आयो कि आयो। तव्हांजी हिकु गीत आहे न, हाणे घर हलणो आहे, त इहा लहर हर स्थान ते हुजे, चाहे भारत चाहे विदेश। हाणे इहो अनुभव प्रत्यक्ष करे ॾेखारियो। बेहद जो वैराग्य, गेस्ट हाउस में दिलि न लॻणी खपे, बसि वञिणो आहे पंहिंजे घर वञिणो आहे, ऐं सभिनि खे बि वठी वञिणो आहे न, अकेलो न वञिणो आहे। बाबा सां गॾु त वञिणो आहे, वीचारे सभु आत्माउनि खे बि वठी वञिणो आहे न। सभिनि खे मुक्ति दिलाइणी आहे, जीव जंतु जानवरनि खे, प्रकृति खे बि त दुख सां मुक्ति दिलाइणी आहे न। त इहे बेहद जे वैराग्य कोई बि प्रकार जे मन जे संकल्प खे आपस में संगठन जे माया जे विघ्ननि खे हिकदमि समाप्त करे ॾींदो। जॾहिं बेहद जी वैरागी ईंदी न, कि सभिनि खे पंहिंजे ख़ुदि बि ऐं सभिनि खे बि मथे वठी हलणो आहे, ख़ुदि बाबा सां गॾु ख़ुदि यादि रखो, बाबा सां गॾु असांखे ऐं सर्व खे वठी हलणो आहे, है न। ऐं जीव जंतु जानवर प्रकृति खे बि मुक्ति दिलाइणी आहे न, तमो प्रधान अथसि। ये माया जो तूफ़ान तव्हांजे लाइ तोहफ़ा ठही वेंदा। इहे जो नंढा नंढा पेपर ईंदा आहिनि, उहे पेपर न लॻंदा, लेकिन हिकु अनुभव वधाइण जी लिफ्ट लॻंदा, लिफ्ट ऐं गिफ्ट, सम्झो। हाणे लक्ष्य रखो, बेहद जी वैरागी ठहो, हिम्मत उमंग उत्साह जे पंखनि सां उड़ंदा रहो ऐं उड़ाईंदा बि रहणो, उड़ंदो बि रहणो आहे ऐं उड़ाइणो बि रहणो। हाणे उड़ण जो समय आहे, पंहिंजे पंख सदा चेक करो, कमज़ोर त न आहिनि न। बाप दादा डबल विदेशनि जो विस्तार ॾिसी ख़ुशि आहिनि। हाणे छा ॾिसणु चाहींदा आहिनि? हर बार बाप समान संपन्न, संपूर्ण,
सर्व खज़ाननि सां संपन्न ऐं हर श्रीमत जो मिलंदी आहे उन में संपूर्ण ॾिसणु चाहींदा आहियूं। पसंदि आहे न, पसंदि आहे त ताली वॼायो। अच्छा, ये ताली हर ॾींहुं यादि करिणो आहे, पंहिंजे पाण ई मन में विझाइणो आहे, ॿाहिरि सां न मन में विझाइणो आहे। इहो होमवर्क आहे। अच्छा, कि पंहिंजे असां संपूर्णता जी ताली वॼाई कि असां संपूर्ण थी वियासीं, है न। 90 देशनि सां 2300 भाउ भेण आहिनि। अलॻि अलॻि ग्रुप सां इंट्रोड्यूस करायो बाबा खे। सभिनि अॻियां वधण जो संकल्प बि कयो, आपस में रोहरियान बि कई। बाप दादा वटि समाचार ईंदो रहंदो आहे। हाणे एवर रेडी ग्रुप ठाहियो जो देश जेतिरो बि आया आहिनि उन देश में बाप दादा उन्हनि खे प्राइज़ ॾींदा। छा प्राइज़ ॾींदा उहो त ॾिसंदा उन समय, लेकिन बाप दादा डबल विदेशी ॿारनि जे हर एरिया जे ग्रुप खे इहे चवंदा आहिनि कि कोई बि ग्रुप जो नंबर 1 वेंदो उनखे बाबा प्राइज़ ॾींदा। हिकु देश जे हिकु शहर में जेतिरा बि सेंटर आहिनि, मानो अमेरिका आहे, अमेरिका जे कनेक्शन में जो बि देश आहिनि उहे सभी देश आपस में रहे करे प्रोग्राम ठाहिनि कि हाणे सभी निर्विघ्न रहंदासीं, एवर रेडी रहंदासीं, माया जीत रहंदासीं, स्नेही ऐं सेवा में सहयोगी रहंदासीं। कहिड़ो ग्रुप ठाहियो जो सदा निर्विघ्न रहे, एवर रेडी रहे, माया जीत रहे, स्नेह ऐं सेवा में सहयोगी रहंदा। जो नंबर 1 हूंदा उन्हनि खे बाप दादा प्राइज़ ॾींदा। चलो हिकु न त टिनि खे ॾींदा, 1 2 3 नंबर वैसे त हिक खे ॾिबो आहे, लेकिन डबल पुरुषार्थी आहिनि न, टिन्हिनि खे चांस ॾींदा। पसंदि आहे हथ हिलायो, पसंदि आहे बाप दादा चवंदा। केतिरो टाइम खपे, इहे टीचर ॿुधायो केतिरो टाइम खपे प्राइज़ वठण में, ॿुधायो। सभिनि चयो फरवरी ताईं। सभी देशनि जी टीचर्स हथ उठायो। ठीकु आहे न, तयारु थींदव न, पोइ बाप दादा तव्हांखे प्राइज़ ॾींदा, है न। पोइ बाप दादा तव्हांखे प्राइज़ ॾींदा, जेका ईअं एवर रेडी, निर्विघ्न, स्नेही, सेवा में हमेशा सहयोगी, माया जीत रहंदा उन ग्रुप खे। पोइ बाप दादा प्राइज़ ॾींदा। ॾाढो सुठो, इन जी ताली त वॼायो। अच्छा, भारत जो बि टर्न ईंदो। हाणे त तव्हां माण्हुनि जो टर्न आहे। बाप दादा बि ख़ुशि थींदा आहिनि। वाह तीव्र पुरुषार्थी ॿार, वाह। अच्छा, चारों ओर जी तीव्र पुरुषार्थी, हिम्मत उमंग उत्साह सां उड़ण वारा, हलण वारा न, उड़ण वारा, ऐं ॿियनि खे बि उड़ाइण वारा। चारों ओर जे बाप समान संपन्न ऐं संपूर्ण थियण वारे बाप दादा जे दिलि तख़्त नशीन ॿारनि खे सदा बाप जे कंबाइंड रूप जो अनुभव करे सहयोग वठण वारा हर हिकु बाप जी सिकी लदे ॿारनि खे, स्नेही ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। दादनि सां बाबा गुल ॻाल्हाइनि था। बाप सां गॾु तव्हां सभिनि जो बि सहयोग रहियो। ॿार ऐं बाप ॿिन्हिनि जे सहयोग सां यज्ञ हलंदो ऐं हलंदो ई रहंदो। निमित तव्हां आहियो न, साकार में हिकु चई ॿिए कई, हिकु ॿ जे सहयोगी ठही उड़ी वेंदा। बाबा उड़ंदा हुए ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। जानकी ॾाढी चयनि कमाला गुलज़ार ॾाढी थी, उहो बि साथ में आहिनि। बाप दादा बि इहा शुभ इच्छा आहे कि तव्हां सभई जो निमित आहियो उहो सदा हिकु ई ॾेखारे में ॾियो, है न। हिकु ई, भिन्न भिन्न न, हिकु ॾेखारे में ॾियो। हिकु चई ॿिए राय ॾिनई ऐं हिकु थी विया, तॾहिं त यज्ञ हलंदो रहंदो न। तव्हां सभिनि जी एकता सां हले थो, चाहे ॿाहिरां सां ॾेखारे न ॾिए, लेकिन संकल्प में, वीचारनि में हिकु रही करे ऐं अॻियां वधाइणो आहे। संकल्प सां राजधानी ठहे थी। त जॾहिं असांजे संकल्प में ट्यूनिंग वेही रहंदी आहे न, तॾहिं राजधानी ठहींदी आहे, तॾहिं नंबर ठहींदो आहे, तॾहिं दाणे जे नज़दीक ईंदो आहे। बाप दादा सां त कनेक्शन में रहणो ई आहे, लेकिन साकार में जो निमित आहे न,
उन्हनि जा बि संकल्प मिलणा खपनि। हिकु चईं ॿिए चईं हा, त हिकु थी विया न। संकल्पनि में, वीचारनि में हिकु रही करे ऐं अॻियां वधाइण। छो जी हाणे तव्हां सभिनि जे मथां नज़र आहे न। अच्छा, पंहिंजी वरदाना पंहिंजी श्री श्रुति द्वारा वायुमंडल ठाहिण वारा सदा शक्तिशाली आत्मा ठहनि, जो सदा पंहिंजी श्री स्मृति में स्थित रहंदा आहिनि। वो कहिड़ी बि वायुमंडल वाइब्रेशन में डगमग न थींदा आहिनि। वृत्ति सां ई वायुमंडल ठहींदो आहे। यदि तव्हांजी वृत्ति श्रेष्ठ आहे त वायुमंडल शुद्ध थी वेंदो। अगरि असांजी सोच सुठी आहे, जेतिरी सुठी सोच हूंदी ओतिरो सुठो वायुमंडल। कई वर्णन कंदा आहिनि कि छा करूं, वायुमंडल ई अहिड़ो आहे। वायुमंडल जे कारण मुंहिंजी वृत्ति चंचल थी वेंदी। माण्हू पंहिंजे वीचारनि सां वायुमंडल ठाहींदा। असांजो वीचार एॾो, बाबा जी यादि में असां जो वीचार कंदासीं त असांजो वीचार दुनिया में फैलणो खपे या माण्हुनि जो फैलणो खपे। हू त रिधी सिधी नेगेटिव एनर्जी, रावण जी एनर्जी खे यूज़ करे कंदा आहिनि। त उन समय शक्तिशाली आत्मा जी बजाय कमज़ोर थी वेंदा आहिनि। लेकिन व्रत प्रतिज्ञा जी स्मृति सां वृत्ति खे श्रेष्ठ ठाहिणो त शक्तिशाली ठही वेंदो। स्लोगन आहे, गुणमूर्त ठही करे सर्व खे गुणमूर्त ठाहिण ई महादानी ठहिणो। अव्यक्त इशारो, आपस में हिक ॿिए जे प्रति सचो स्नेह हुजे त स्नेही आत्मा जे प्रति कॾहिं अनुमान पैदा न थींदो। उन्हनि जे स्नेह जे बोल साधारण हूंदे बि फील न थींदा। उन्हनि जो हल्को बोल में बि ईअं लॻंदो कि इन्हनि अवश्य कोई मतिलब सां इहे चयो है न, बेमतलब व्यर्थ न लॻंदो। जिते स्नेह हूंदो आहे उते फेथ ज़रूरु हूंदो है न। जिते स्नेह हूंदो न उते फेथ ज़रूरु हूंदो कि इन्हनि जो बि चयो कि इनखे मतिलब सां चयो, सुठे भाव सां चयो। त ब्राह्मण परिवार में हिक ॿिए जे प्रति स्नेह, फेथ रखी संपूर्ण निश्चय बुद्धि ठहो, तॾहिं ब्रह्मा बाप जी आशायूं पूर्ण करे सघंदा। अच्छा, ओम शांति।